नाज़रीन, लाड़काणे में लाड़काणो चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री तरफ़ां पाक फ़ौज सां इज़हार यकदीदी तौरु शहर जे कैनेडी मार्केट खां रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि खां थींदी जना बाग ऐं बैद में प्रेस क्लब अॻियां पहुती, जिते हिननि क़ौमी झंडा हथनि में खणी पाक फ़ौज जे हक़ में नारेबाज़ी पिणु कई। उन मौक़े ते लाड़काणो चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री जे सदर अहमद अली शेख, निसारुल्लाह शेख, अॻूणे मेयर ऐं पीपी सिटी लाड़काणे जे सदर खैर मोहम्मद शेख, हाफ़िज़ मोहम्मद सलमान शेख, अली रज़ा खोखर, हाजी महताब शेख, डॉक्टर सदाम चंद, नूर राय ऐं ॿियनि चयो त 9 मई जो ॾींहुं मुल्की तारीख़ जो कारो ॾींहुं आहे, जंहिं ॾींहं ते GHQ ऐं लाहौर में कोर कमांडर जे रिहाइशगाह समेत क़ाइदे आज़म मोहम्मद अली जनाह जे रिहाइशगाह तोड़े ॿियनि सरकारी हंधनि खे बाहियूं ॾेई विॻोड़नि में हिसो वरितो, जंहिंसां मुल्क जो वॾो नुक़सानु थियो आहे। हिननि चयो त असीं पाक फ़ौज सां गॾु आहियूं ऐं पाक फ़ौज मुल्की सरहदनि जी दिफ़ा लाइ ॾींहं राति ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रही आहे ऐं पाक फ़ौज जे जवाननि पंहिंजे जानियुनि जा नज़राना ॾेई मुल्क ऐं दहशतगर्दनि खे चिथे उहो साबित कयो त पाक फ़ौज दुनिया जी बहादुर ऐं दिलेर फ़ौज आहे। उन ख़िलाफ़ ॻाल्हाए करोड़े अवाम जी दिलि आज़ारी कई वई आहे। दिलि आज़ारी कंहिं बि सूरत में बर्दाश्त न आहे। हिननि मुतालबो कयो त रावलपिंडी, इस्लामाबाद, लाहौर ऐं मुल्क जे ॿियनि शहरनि में थियल वॻोड़नि में मुलवस शरपसंद अनासरनि खे कैफ़र किरदार ताईं पहुचाए सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे, जीअं मुस्तक़बिल में अहिड़े क़िस्म जा वाक़िआ पेश अची न सघनि।